मौसम जी अपडेट तव्हांखे ॾींदा हलूं दोस्तों। अॼु 24 सितंबर यानी 24 कलाकनि जे दौरान मुल्क भर में मौसम जी सूरत हाल छा रहंदी। मौसम खां बाख़बर रहण जे लाइ शाहिद खोसोवी लोग यूट्यूब चैनल हाणे सब्सक्राइब करे छॾियो। अगर फेसबुक पेज ते ॾिसी रहिया वीडियो त इन खे फॉलो लाइक इन वीडियो खे ज़रूरु अॻिते शेयर कंदा जे कंहिं ॿिए खे बि मौसम जी अपडेट मिली सघे। मथां लिंक भी ॾिनल अथव फेसबुक वीडियो जे मथां, उन ते क्लिक करे यूट्यूब चैनल ते अची सघो था। रोज़ाना जीअं तव्हांखे मौसम जी अपडेट ॾींदा आहियूं 24 कलाकनि जी, अॼु बि तव्हांखे मौसम जी अपडेट ॾींदासीं। दोस्तों अॼु कश्मीर KPK खैबर ऐं जनूबी पंजाब ऐं वस्ती पंजाब जे कुझु इलाइक़नि में जेको आहे बरसाति जा इम्कान आहिनि ऐं कश्मीर में बि कुझु इलाइक़नि में बरसाति जा इम्कान आहिनि ऐं बलोचिस्तान ऐं पंहिंजी सिंध में मौसम गर्म ऐं मकतूब रहंदो। 24 कलाकनि जे दौरान सिंध ऐं बलोचिस्तान में मौसम साॻियो रहंदो, गर्म ऐं मकतूब रहंदो ऐं किथे किथे तव्हांखे बादल ॾिसण में ईंदा। बाक़ी किथे बि बरसाति जो इम्कान न आहे, न बलोचिस्तान में न ई वरी सिंध में, बस ख़ाली किथे तव्हांखे बादल नज़र ईंदा। बाक़ी जनूबी ऐं वस्ती पंजाब में मौसम जा बरसाति जा इम्कान आहिनि ऐं KPK खैबर दीर कश्मीर में ऐं गिलगित बल्तिस्तान जे कुझु इलाइक़नि में बरसाति जा इम्कान आहिनि।